मेहर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर रज़ाली सुमरो मूजिब कारपोरेट फार्मिंग ऐं ज़रई इनकलाब के नाले में सिंध के लखें एकड़ ज़मीन के कब्ज़न ख़िलाफ़ अवामी तहरीक तालके मेहर तरफ़ां सिंध बचायो वसीला बचायो अवामी इल्मी अदबी सकाफ़ती मच कचहरी थी गुज़री। मच कचहरी के अवामी तहरीक ज़िले दादू के सदर एडवोकेट नजीब रहमान महिसर, ज़िले जनरल सेक्रेटरी एडवोकेट जुल्फ़िकार चांडियो, ज़िले लीगल एडवाइज़र एडवोकेट अब्दुल खालिक बुगियो, अवामी तहरीक तालके सदर एडवोकेट मंसूर अहमद चांडियो, एडवोकेट शबीर अहमद खोसो, हारी अगवान ग़ुलाम हुसैन सोढर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कारपोरेट फार्मिंग ऐं ज़रई इनकलाब जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं नीलाम कयूं पियूं वञनि। सिंध जूं ज़रख़ेज़ ज़मीनूं हड़प करण ऐं मक़ामी आबादी खे लॾाइण जी साज़िश ते अमल कंदे सिंध जो अमान तबाह कयो पियो वञे। हुन चयो त सिंधी माण्हुनि खे पंहिंजा वसीला बचाइण लाइ घण रुखी जिदोजहद करण जी ज़रूरत आहे। मच कचहरी में शामिल दोस्तनि शेर व शायरी पेश कई वई। इन मौक़े ते क़ौमी फ़नकार आबिद अली लाशारी, मोहम्मद यूनिस चांडियो पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदे क़ौमी गीत पेश कया। मच कचहरी में सुघड़नि शाइरनि, शागिर्दनि, शहरियुनि ऐं ॿियनि मच कचहरी में शिरकत कई।